अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम धरतीअ जा सितारा में बाखा पीरज़ादा जा खोड़ सारा सलाम क़बूल कंदा। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हर हफ़्ते हर हिकिड़े नए प्रोग्राम में मां तव्हां सां गॾु हिकिड़े नए चमकंदड़ सितारे सां गॾु हाज़िर थींदी आहियां। उन्हनि जूं ख़िदमतूं, उन्हनि जूं कारकर्दगियूं, उन्हनि जी हिकिड़ी पर्सनैलिटी, जेके पंहिंजो कमु कनि था पिया, उन्हनि जी हिकिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे जेको इंस्पायर कंदी आहे। मां पर्सनली तमामु घणो इंस्पायर रही आहियां ऐं जेको सभिनि मां ॾुखियो कमु हूंदो आहे न असांजे समाज में, उहे कनि था पिया हींअर। सिंध एजुकेशन फाउंडेशन जा मैनेजिंग डायरेक्टर जनाब अब्दुल कबीर काज़ी साहब, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम थैंक यू, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जंहिं इदारे सां, जंहिं ऑर्गेनाइज़ेशन में कमु था कयो पिया, हिकिड़ो तमामु ॾुखियो कमु आहे। अॼुकल्ह जे दौर में आम माण्हुनि जो सोचणु, उन्हनि जी तालीम जो सोचणु ऐं उन्हनि ताईं उन तालीम खे पहुचाइण ऐं सा बि मयारी तालीम, तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन, तव्हां कमु कयो था पिया। तव्हां एॾो ॾुखियो कमु भला इहो कीअं चूज़ कयो? छो त इहो मां सम्झां थी हिकिड़ो जेॾी ज़रूरी आहे तालीम, ओॾो ई ॾुखियो आहे तालीम खे आम करणु ऐं मयारी ठाहिणु। पोइ भला तव्हां इहो कीअं था कयो पिया? इहो छा सोचे तव्हां इन फील्ड में कमु कयो ऐं इन जी भला मोट तव्हांखे कीअं थी मिले पई? सभिनी खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आयो ऐं असां सां असांजे हिन कम में तव्हां जहिड़ो शरीक थियण जे लाइ आया आहियो। तव्हांजी महिरबानी। इहो सुठो मौक़ो तव्हां असांखे ॾिनो आहे जो असां सिंध जे माण्हुनि खे, बल्कि पाकिस्तान जे माण्हुनि खे ॿुधाए सघूं त असां छा कमु कयूं था ऐं असांजे कम जो दाइरो केतिरो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां उन जी असांखे मोट थी मिले ऐं उन जो सोसाइटी खे केतिरो फ़ाइदो थो पहुचे। सभिनी खां पहिरीं त मुंहिंजो तालुक़ु सिंध सूबे सां ई आहे, ज़िले नौशहर फ़िरोज़ सां आहे। सिंध यूनिवर्सिटी ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां पढ़ियो आहियां ऐं सिंध मां ई सभिनी खां पहिरीं कुझु अर्सो मुख़्तलिफ़ सूबनि में बि कमु कयो आहे ऐं तंहिंखां पोइ मां तक़रीबन 1998 खां सिंध में आहियां। विच में 2-3 साल वरी फेडरल गवर्नमेंट में वियोसि, पर उन खां पोइ मां सिंध में ई कमु कंदो रहिया। मुख़्तलिफ़ जायुनि ते ॿाहिरि बि ज़िलनि में कमु कयो आहे ऐं घणो करे सिंध सेक्रेटेरिएट में कमु कयो आहे। एजुकेशन सां हिकिड़ो पुराणो लगाव आहे। असां चाहे कहिड़ी बि पोज़ीशन में हुयासीं, पर कंहिं न कंहिं तरीक़े सां असां कुझु दोस्त गॾिजी सिविल सर्वेंट्स एजुकेशन जे मामले में असां कुझु न कुझु कमु कंदा रहिया आहियूं। जॾहिं मुंहिंजी रिटायरमेंट थी त उन खां पहिरीं मूं वटि चार्ज हुयो, एडिशनल चार्ज हुयो सिंध एजुकेशन फाउंडेशन जो। उन खां पोइ मूंखे सिंध हुकूमत जेको आहे सो हिन जो परमानेंट मूंखे मुक़ररु कयो MD, ऐं तॾहिं खां वठी असांजी कोशिशि इहा हुई त जेको हिन जो एक्सपेंशन आहे फाउंडेशन जी, उहा कई वञे ताकी असां हिनखे वधि खां वधि सिंध जे इलाइक़नि में पहुची सघूं, जिते अञा ताईं एजुकेशन जी जेका एक्सेसिबिलिटी आहे उहा अञा बि घटि हुई। सो असां उन्हनि इलाइक़नि में पहुचणु चाहियो पिए, पर इतफ़ाक़ सां पुठियां 2 साल कोरोना जेको हशर कयो आहे हर शोबे सां ज़िंदगीअ जे, उन मां तालीम सभिनी खां घणी मुतासिर थी आहे। स्कूल बंदि थी विया, ॿार जेके रोज़ानो सुबुह जो निकिरी पंहिंजे स्कूलनि, पंहिंजे कॉलेजनि में वेंदा हुया, उहे घर वेही रहिया। होम बेस्ड जेका एजुकेशन आहे, डिजिटल लर्निंग जेके असां चऊं था या डिस्टेंस लर्निंग चऊं था, उहा अञा ताईं ओतिरी कारगर न आहे। दुनिया जा जेके वॾा डेवलप्ड मुल्क आहिनि उन्हनि में न थी सघी आहे। इवन वॾी वॾी यूनिवर्सिटियुनि खे हिनखे अपनाइण में जेको आहे सो टाइम लॻो आहे। त हिते असांजे सूबे में ख़ासि तौर ते जिते ॿाहिरां जो तमामु वॾो इलाइक़ो आहे, जिते वॾो अधु ॾींहं जो टाइम जेको आहे सो लाइट कोन थी हुजे, त इंटरनेट जी फैसिलिटी, ॿियूं फैसिलिटीज़ हलाइण ॾाढो ॾुखियो कमु हुयो। इन जे बावजूदि बि असांजे माण्हुनि काफ़ी कोशिशि कई, जेतिरी असां आउटरीच करे सघियासीं असां कईसीं। पर 2 सालनि जे दौरान असां घटि में घटि इन ॻाल्हि ते असां कमु करणु शुरू कयो त असां नई एक्सपेंशन कीअं कयूं ऐं वॾे लेवल ते असां एक्सपेंशन कई। तक़रीबन 1000 स्कूल असांजो टारगेट हुयो त असां 1000 स्कूल नवां स्कूल पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं। असां तक़रीबन 940 स्कूल असां शामिलु करे सघियासीं ऐं उन्हनि मां 125 स्कूल अहिड़ा हुया जेके एग्ज़िस्टिंग प्राइवेट स्कूल हुया मुख़्तलिफ़ बहिराड़नि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जेके कोरोना जे करे जॾहिं ॿार वालिदीन फ़ी वग़ैरह न पिया ॾेई सघिया त उहे स्कूल बंदि थियण जे वर्ज ते हुया या उहे स्कूल क्लोज़ थी विया हुया। असां वरी उन्हनि स्कूलनि खे पंहिंजे फोल्ड में वरितो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि स्कूलनि में जेको आहे सो तक़रीबन 25 खां 40 हज़ार ॿार आहिनि जेके हींअर असांजा पढ़नि था पिया ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे हिन मां फ़ाइदो हासिलु कनि था। तंहिंखां अलावा 800 खां वधीक स्कूल आहिनि जेके नवां स्टेब्लिश थिया आहिनि ऐं उन में ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजा जेके जिन खे असां चवण त न खपे त को पोइते पियल इलाइक़ा, पर उहे इलाइक़ा आहिनि जिते अञा ताईं ज़िंदगी जूं उहे सहूलियतूं न पहुची सघियूं आहिनि। थरपारकर आहे, सांगड़, उमरकोट,
जा इलाइक़ा आहिनि, जामशोरो जा इलाइक़ा आहिनि, कंबर शहदाद कोट जेकोबाबाद जा इलाइक़ा आहिनि, शिकारपुर जा इलाइक़ा आहिनि, त उन्हनि इलाइक़नि में बि असांजा स्कूल पहुची विया, छाजे करे जो हिकिड़ो नालो सिंध एजुकेशन फाउंडेशन जो इस्टेब्लिश थी चुको हुयो। इन खां पहिरीं आपा अनीता वॾो कमु कयो हिते, उन खां पोइ मैडम नाहिद शाह वॾो कमु कयो हिते, त उन्हनि जे करे असांजो नालो ऑलरेडी एतिरो इस्टेब्लिश्ड हुयो, माण्हुनि जो ट्रस्ट बि हुयो, ऐं माण्हुनि खे इहा बि ख़बर हुई त असां वटि सिफ़ारिश कोन्हे हलंदी, त असांखे प्योरली असां मेरिट ते कमु कंदा आहियूं। अवाम जो ट्रस्ट बि त गेन करणु हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो नालो ईंदो आहे त अवाम अखियूं बंदि करे यकीन कंदा जी, उनजो रीज़न असांजा एम्प्लॉइज़ आहिनि जेके रीजन्स में डिस्ट्रिक्ट में कमु कनि था, सुबुह शाम उन्हनि जो माण्हुनि सां राब्तो रहे थो, हू माण्हुनि वटि वञनि था, चाहे शाम हुजे, ॾींहुं हुजे, मोकलुनि जा ॾींहं हुजनि। अॼुकल्ह बि असांजे मोकलुनि जे ॾींहंनि में ट्रेनिंग हले थी पई। असांजे पुठियनि तक़रीबन 1 महीनो गुज़री वियो आहे, अञा 2 महीना 3 महीना अॻियां इहा हलंदी। असांजे माण्हुनि खे का मोकल कोन्हे, छंछरु आचर सभु उस्तादनि खे पॉलिश कंदव त तव्हांजी तालीम जो मयार बहितर थींदो, इहो चयो वेंदो आहे। त पोइ छा तव्हांजो बि अहिड़ो टारगेट आहे त की हिन टारगेट ताईं पहुचाइणो आहे तव्हांजे उस्तादनि खे? जी, तालीम जो मयार बहितर करण में 2 शयूं आहिनि। हिकिड़ी स्कूल मैनेजमेंट आहे, त स्कूल मैनेजमेंट बहितर हुजणु खपे, ऐं उन सां गॾु गॾु एकेडमिक मैनेजमेंट आहे, त उहा बहितर हुजणु खपे। लेकिन जेसिताईं जेका तालीम जी ॻाल्हि था चऊं, उन में त पोइ एकेडमिक मैनेजमेंट जेका आहे या एकेडमिक एक्सीलेंस जेका आहे, उहा ई वधीक कमु अचे थी। ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त सभिनी खां पहिरीं जेको उन स्कूल खे जेकॾहिं असां चऊं त हिकिड़ी इंजन आहे, त उन इंजन जो ड्राइवर जेको आहे सो हेड टीचर आहे। त सभिनी खां पहिरीं त उन हेड टीचर खे ट्रेन करिणो आहे, ऐं उन खां पोइ बाक़ी टीचर्स खे। अॼुकल्ह जेका असांजी ट्रेनिंग हले थी पई, तक़रीबन 3-3.5 महीननि जो असांजो इहो प्लान आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जायुनि ते असां बैचिस में करे 15-15 ॾींहंनि जी ट्रेनिंग असां कयूं था पिया टीचर्स, हेड टीचर्स जी। त उहा असां तक़रीबन 2660 हेड टीचर्स आहिनि हिन वक़्तु असांजा, जिन जी असांखे ट्रेनिंग करणी आहे। उन खां पोइ असांजो प्रोग्राम आहे इनशा ताला हिन जून या जुलाई में, त असां जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचर्स आहिनि पोस्ट प्राइमरी में, क्लास 6 खां पोइ जेके आहिनि, साइंस, मैथमेटिक्स ऐं इंग्लिश, इहे 3 बुनियादी सब्जेक्ट आहिनि। असां इन्हनि 3 सब्जेक्ट्स जी असां ट्रेनिंग जो प्रोग्राम कयूं था, छो त ट्रेनिंग हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका माण्हू खे हुनजी स्किल त ऑलरेडी मौजूदु आहे, टीचर्स पढ़ी बि आया आहिनि, क्वालिफाइड टीचर्स आहिनि, पर हुनजी स्किल खे बहितर करण जे लाइ, हुननि खे पॉलिश करण जे लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं जॾहिं हू बहितर टीचर हुजनि था, त तव्हां ॾिसो त हींअर गवर्नमेंट जो जॾहिं टीचर जी सिलेक्शन जो मरहलो शुरू थियो, त इलाही सारा असांजा टीचर्स आहिनि ACF जा जेके हुते सिलेक्ट थी विया आहिनि। ऐं असांखे हिन में ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिकिड़ा ट्रेन टीचर्स आहिनि जेके चाहे गवर्नमेंट जे स्कूल में पढ़ाइनि, चाहे ACF जे स्कूल में पढ़ाइनि, असांजे ॿारनि खे पढ़ाईंदा। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो तालीम सां गॾु गॾु सिंध खे हिकिड़ा सुठा टीचर्स फराहम करण में बि हिकिड़ो वॾो हथ रहियो आहे। तव्हांजो जेको करियर हिस्ट्री रही आहे, त तव्हां गवर्नमेंट लेवल ते बि अलॻि अलॻि पोस्टनि ख़िदमतूं पंहिंजो सर अंजाम ॾिनूं, वरी हींअर तव्हां एजुकेशन हवाले सां अचो था पिया, वरी हिन खे सॼो ॾिसो था पिया। छा के चेंजिस आयूं आहिनि, छो त ही तमामु अलॻि अलॻि पेशा आहिनि? टीचिंग या तालीम सां जेको आहे सो मुंहिंजे इन बि ख़ानदानी सां सम्झो था त पेशो आहे। मुंहिंजो पढ़ ॾाढो 1870 खां 1886 ताईं हेड टीचर रहियो पाण। उन दौर में जॾहिं मुस्लमान हेड टीचर न हुजण जे बराबरि हुया हिन पूरे इलाइक़े में, त उन खां पोइ असांजो तालीम सां घणो रहियो आहे। मुंहिंजी फैमिली में इलाही माण्हू आहिनि जेके प्रोफेसर आहिनि या लेक्चरर आहिनि या टीचर आहिनि, या हू पाण स्कूल हलाइनि था पिया। त उन हवाले सां जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त एजुकेशन सां कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजे नाज़रीन खे भला इहो बि ॿुधायो, हिकिड़ो दिलचस्प सवाल मूंखे ज़हन में अचे थो पियो त हिकिड़ो ई अहसास ज़िमेदारी, भला एॾे सुठे ख़ानदान मां माण्हू जॾहिं बिलोंग कंदो आहे त माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स वधी वेंदियूं आहिनि। कॾहिं बर्डनाइज़ फील कयो त भला हाणे त मूंखे करिणो आहे? बर्डन त तॾहिं फील थींदो आहे न जॾहिं माण्हू खे लॻे त इहो मुंहिंजे लाइ को बोझ आहे। बिल्कुलु, एजुकेशन मुंहिंजे लाइ बोझ कोन्हे न, एजुकेशन त हिकिड़ो पैशन आहे। ज़बरदस्त। त जेकॾहिं पैशन सां तव्हां कमु कंदो त पोइ बोझ न फील थींदो, नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं तव्हां वटि टीम सुठी आहे, यकीनन जेको कारण जीअं मां चवां थो त ट्रेनिंग आहे, त मां पाण त वञी ट्रेनिंग कोन थो कयां। बिल्कुलु, असां त गॾिजी वेही हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं त हीउ कमु करिणो आहे। उन खां पोइ त पूरी टीम आहे उहे फ़ैसिलो था कनि। मां त वेंदो आहियां, ॾिसंदो आहियां, माण्हुनि सां मिलंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां, ॾाढी ख़ुशी थींदी आहे त माण्हू हेड टीचर ॾाढो शौक़ सां उन में पार्टिसिपेट था कनि। असांजो जेको ट्रेनिंग यूनिट जा जेके असांजा माण्हू आहिनि से ॾाढे शौक़ सां उन ट्रेनिंग में शामिलु थियनि था ऐं ट्रेनिंग कनि था पिया। त बर्डन छो फील थींदो? नंबर 2 ते इहो आहे त रुगो इहो मुंहिंजो न आहे हूंदो। बर्डन त तॾहिं फील थिए जॾहिं मां सम्झां त रुगो मूंखे करिणो आहे, रुगो मूंखे न आहे करिणो। असां पाण में कंसल्टेशन सां हिक ॿिए सां ॻाल्हाए ॿोलाए तंहिंखां पोइ असां फ़ैसिलो कंदा आहियूं।
इवन असां जेको फॉर एग्ज़ाम्पल स्कूल जो कॉन्ट्रैक्ट बि कयूं था त असां पहिरीं पंहिंजे पार्टनर सां बि ॻाल्हाईंदा आहियूं त ही कॉन्ट्रैक्ट में करणु खपे, हुननि खे छा मसइलो थो साम्हूं अचे। जॾहिं हिक ॿिए सां गॾिजी माण्हू वेही कमु करे त पोइ को बर्डन फील न थींदो आहे, पोइ त ख़ुशी थींदी आहे हिक ॿिए सां गॾु वेही कमु करण में। कॾहिं कॾहिं ईअं फील थींदो आहे त इन खां हटी करे कुझु अहिड़ो कजे जेको माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ, पंहिंजी ज़ात जे लाइ कजे। अक्सर माण्हू अकेलाईअ में म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहिनि, अक्सर माण्हू टूर करणु पसंदि कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी घुमणु पसंदि कंदा आहिनि। भला तव्हांजी पर्सनैलिटीअ में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका मां सम्झां जो शौक़ु आहे? ऐं मां दुनिया में बि इलाही मुल्क घुमिया आहिनि, पाकिस्तान तक़रीबन सॼो घुमियो आहे। सही, त घुमण जो शौक़ु आहे, पर हाणे मूंखे शौक़ु इहो आहे त असां पंहिंजे जेके मुंहिंजे टीम जा जेके असांजा माण्हू आहिनि इन्हनि सां गॾिजी हाणे ॿाहिरि घुमणु वञूं, असां मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूशन्स ॾिसूं त उहे कीअं था कमु कनि ऐं पोइ असां पंहिंजो पाण खे कीअं वधीक बहितर था करे सघूं। जीअं सिंध जे हिकिड़े वॾे लेखक अनवर पीरज़ादे चयो आहे त इल्मु लाइब्रेरी ऐं किताबनि में न आहे, फील्ड में आहे। फील्ड में त पोइ माण्हू जेॾी घणी फील्ड कंदो हुनखे हुनजे इल्म में इज़ाफ़ो थींदो, दुनिया ऐं मुल्क घुमंदो, हुनजी इंफॉर्मेशन ओॾी वधीक तवील थींदी। पब्लिक सेक्टर आहे एजुकेशन जो, उनखे पोइ तव्हां कीअं था ॾिसो पिया, उन्हनि जो जेको क्राइटेरिया आहे ऐं उन्हनि जा ख़र्च अख़राजात जेके आहिनि, वरी तव्हांजो सिंध एजुकेशन जो पंहिंजो आहे। ॾिसो, ही बि यकीनन जेको गवर्नमेंट जेके स्कूल हलाए थी पई उन में असांजे मॉडल में इलाही वॾो फ़र्क़ु आहे। हू टोटली पब्लिक या गवर्नमेंट सेंटर्ड स्कूल्स आहिनि, उन्हनि जा गवर्नड स्कूल्स आहिनि। असांजो मॉडल जेको आहे सो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो आहे, ऐं रुगो प्योरली पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बि कोन्हे का असांजी, त असां आहियूं सम्झो गवर्नमेंट जे तरफ़ खां ऐं अॻियां प्राइवेट पार्टनर आहे। असांजो ट्राइपार्टाइट आहे एक्चुअली, त असां गवर्नमेंट आहियूं, प्राइवेट पार्टनर आहे, पर हुन सां गॾु वरी कम्यूनिटी बि आहे। जेसिताईं कम्यूनिटी साथ नथी ॾिए तेसिताईं स्कूल हलाइणु हुनजे लाइ ॾुखियो आहे। सो असांजी जेका प्राइवेट पार्टनरशिप आहे उहा थोरी डिफरेंट आहे, जेको नॉर्मली असां चवंदा आहियूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। त गवर्नमेंट में यकीनन, छो त गवर्नमेंट गवर्नड स्कूल आहिनि, टीचर्स जूं पघारूं आहिनि, डेवलपमेंट स्कीमूं, ॿियूं सभु शयूं आहिनि। ऐं नॉर्मली असांजी हींअर कुझु जेका रिसर्च आहे उहा इहा थी ॿुधाए त जेको प्राइमरी स्कूल आहे उन में गवर्नमेंट जो जेको ख़र्चु आहे उहो घटि में घटि 3,500 खां 4,000 रुपया पर स्टूडेंट आहे। असां उहो ई प्राइमरी जो जेको ॿारु आहे उनखे 700 खां असां 900 रुपए जे विच में असां पढ़ायूं था उन ॿार खे। हाणे इहो केॾी वॾी एफिशिएंसी आहे प्राइवेट सेक्टर जी। प्राइवेट माण्हू अचे थो, यकीनन हू पंहिंजो घर बि त हलाईंदो हूंदो, पंहिंजो ख़र्चु बि हलाईंदो हूंदो, पूरे स्कूल खे एडमिनिस्टर थो करे, पघारूं बि ॾिए थो माण्हुनि खे। त एफिशिएंसी आणण जे लाइ ज़रूरी आहे त हाणे असां प्योरली रुगो गवर्नमेंट, ऐं हूअं बि गवर्नमेंट हिकिड़े हद ताईं करे सघनि थी। ॿार माशाल्लाह वधंदा था वञनि, डिमांड वधंदी थी वञे एजुकेशन सेक्टर में या हेल्थ सेक्टर में, कंहिं बि सेक्टर में। त ज़रूरत इहा आहे हाणे त हिनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में आंदो वञे, ऐं इनजे करे ई चइनी सूबनि में हाणे सिंध एजुकेशन फाउंडेशन इस्टेब्लिश थी चुकियूं आहिनि। ऐं असां हाणे असांजी टीम वई हुई जेके लाहौर मां पंजाब एजुकेशन फाउंडेशन खे ॾिसी आया त हुते कीअं थो कमु हले। ख़ैबर पख्तूनख्वा मां असां वटि टीम आई जेके असां वटि ॾिसी विया, पंजाब मां असां वटि टीम आई जेके ॾिसी विया, सेक्रेटरी एजुकेशन ॿिन्ही सूबनि जा बि अची चुका आहिनि, बलोचिस्तान मां बि अची चुका आहिनि। कुझु ॾींहं पहिरीं बि बलोचिस्तान मां जेका हुनजी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप अथॉरिटी जो जेको डायरेक्टर जनरल ऐं ॿी टीम से असां वटि आया हुया लास्ट वीक, त उहे ॾिसी विया असांजो मॉडल। दे एप्रिशिएटेड की असां बलोचिस्तान वञी तव्हांजो मॉडल असां चाहियूं था त असां हुते रेप्लिकेट कयूं, छो त हुते असांखां स्कूल अञा ताईं नथा हली सघनि। त हाणे नेचुरली हिकिड़ी तब्दीली आहे, इहा हिकिड़ी वॾी सोच आहे त प्राइवेट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे ज़रिए। ऐं सिंध गवर्नमेंट खे वॾो क्रेडिट थो वञे त सिंध गवर्नमेंट लास्ट ईयर हिकिड़ी स्टडी कराई हुई, पूरी हिकिड़ी रिपोर्ट लिखी वई त सिंध में रिफॉर्म एजुकेशन में कीअं कयो वञे। एंड वन ऑफ द एस्पेक्ट ऑफ उन रिफॉर्म जो उन रिपोर्ट जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आहे। ऐं उन में लीड रोल असां हुननि सिंध गवर्नमेंट रिकमेंड कयो उन रिपोर्ट त लीड रोल जेको आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन खे ॾिनो वञे, छो त हिननि जो हाणे एस्टेब्लिश्ड मॉडल आहे ऐं हाणे एक्सेप्टेड मॉडल आहे इहो सॼे प्रोविंस में, इन करे इनखे लीड रोल ॾिनो वञे। त हीअ बि गवर्नमेंट जो ई कमु आहे। हिकिड़े हंधि गवर्नमेंट जा ॿई स्कूल आहिनि, ॿई मॉडल गवर्नमेंट जा आहिनि, ॿिन्ही जी एफिशिएंसी खे ॾिसी गवर्नमेंट अञा वधीक बहितर करे सघे थी। तव्हां अॻु में बि चयो त काफ़ी अहिड़ा ॻोठ, अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते ज़रूरत आहे ऐं अञा वधीक बि ज़रूरत आहे। पोइ इन्हनि जे लाइ कोई स्पेशल प्रोग्राम प्लान कयो था? जी, असांजो त सॼो फोकस हूंदो ई इन ते आहे त जिते स्कूल न हुजनि पहिरीं असां उते स्कूल खोलियूं। असांजो त फोकस ई इन ते आहे। ख़ासि तौर ते जेको हाणे असां नवां स्कूल खोलिया आहिनि, पर हाणे ॿियो जेको असां करणु था चाहियूं त उन्हनि उहे जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि उन्हनि में गवर्नमेंट जा घणा स्कूल आहिनि जेके बंदि थी विया आहिनि। गवर्नमेंट जे स्कूलनि जा तक़रीबन हींअर 500 स्कूलनि जे बारे में असां प्रोसेस इनिशिएट कयूं था पिया, त उन्हनि मां केतिरा स्कूल आहिनि जेके वाइबल थी सघनि था।
केतिरा स्कूल पुठे पियल इलाइक़नि में आहिनि जिते पोइ टीचर नथो वञी सघे, जिते प्रॉपरली फर्नीचर नथो पहुचे, किताब नथा पहुचनि, उहे स्कूल पोइ आहिस्ते आहिस्ते गवर्नमेंट जा बंदि था थी वञनि, फैसिलिटीज़ जी कमीअ जे जी करे। हा। त हाणे जेकॾहिं असां को लोकल पार्टनर हथु करे उन जे ज़रिए सां असां उन स्कूल खे हलाइणु चाहियूं, उनखे असां फैसिलिटी बि ॾियूं, बुक्स बि पहुचायूं, उनखे सब्सिडी प्रॉपर ॾियूं, कुझु एडवांस मोबिलाइज़ेशन ॾियूं असां उनखे, जंहिंखे असां एस्टेब्लिशमेंट कास्ट चवंदा आहियूं, त उहे स्कूल वरी सां फंक्शनल थी सघनि था। छो त ॿार ॻोठ हर जॻह ते मौजूदु आहिनि, ॿार बि मौजूदु आहिनि, त असांजो कमु आहे त असां अॻियां निकिरूं ऐं असां उन्हनि खे, गवर्नमेंट जा ऑलरेडी एस्टेब्लिश्ड स्कूल आहिनि। नाज़रीन, कबीर साहब सां दिलचस्प कचहरी जारी रहंदी, मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ। कबीर साहब सां दिलचस्प कचहरी जारी हुई ऐं सर असांखे हींअर पंहिंजे कॉन्फ्रेंस रूम में वठी आया आहिनि, जिते उन्हनि जी पंहिंजी टीम आहे, जेको सर अॻु में ज़िक्र कयो त हिकिड़ी टीम थी करे कमु कंदा आहिनि। तव्हां अॻु में बि ज़िक्र कयो त तव्हां सां गॾु हिकिड़ी स्ट्रॉन्ग टीम आहे, पोइ असांजे नाज़रीन खे पंहिंजी टीम सां मिलायो। बिल्कुलु, वॾी महिरबानी तव्हांजी। असांजी टीम जेके एक्चुअल कमु कनि था ऑन ग्राउंड से मैडम सदफ़ आहिनि, जेके एग्ज़ेक्टिव डायरेक्टर आहिनि, ऐं तमामु पॉलिसी प्लानिंग प्रोग्राम जो ऑपरेशन इन सॼी साइट खे मैडम ॾिसनि थियूं। उन्हनि सां गॾु डायरेक्टर जनरल एडमिनिस्ट्रेशन आहिनि, उन्हनि सां गॾु असांजा डिप्टी डायरेक्टर प्रोग्राम आहिनि, डिप्टी डायरेक्टर स्पेशल इनिशिएटिव आहिनि। असांजा स्पेशल इनिशिएटिव में असांजो एडल्ट ऐं एडल्सेंट लिटरेसी प्रोग्राम आहे, ऐं ॿिया कुझु जेके असांजा स्पेशल इनिशिएटिव आहिनि उहे मैडम खे लुक आफ्टर करे। मैडम शाज़िया असांजो रिसर्च यूनिट खे हेड थी करे। तव्हां सां गॾु नईम साहब आहिनि, नईम साहब असांजा डिप्टी मैनेजिंग डायरेक्टर आहिनि, साईं हाणे असांखे जॉइन कयो आहे हिन महीने में, एंड ही इज़ लुकिंग आफ्टर दी सपोर्ट सर्विसिस जेके बि आहिनि, जेके पाण मथे तव्हां विज़िट कया असांजा जेके इदारा, उन्हनि खे असां हेड थो करे। उन्हनि सां गॾु डायरेक्टर फाइनेंस आहे, उन सां गॾु असांजो डिप्टी डायरेक्टर कम्युनिकेशन ऐं एडवोकेसी आहे, उन सां गॾु असांजी अदी ज़किया आहे। जी असां वटि 550 खां वधीक स्टाफ हिन वक़्तु आहे, जेको वर्किंग स्टाफ आहे, उहे सभु हिननि जे ई सपोर्ट सां कमु कनि था। टोटल भला सिंध एजुकेशन फाउंडेशन में स्कूल केतिरा खोलिया आहिनि ऐं उन्हनि में स्टूडेंट्स जी केतिरी आहे? टोटल असां वटि हिन वक़्तु तक़रीबन 2700 जे क़रीब स्कूल आहिनि ऐं 110 असांजा नॉन फॉर्मल एजुकेशन जा सेंटर आहिनि। हींअर 50 सेंटर असां ॿिया हिन महीने में एड कया आहिनि ऐं टोटल असां वटि लास्ट ईयर डिस्पाइट कोविड ऐं ॿियनि इशूज़ जे तक़रीबन 4,75,000 असां वटि ॿार हुया जेके असांजे स्कूलनि में पढ़ियो पिया। उन वक़्तु असां वटि तक़रीबन 1800 स्कूल हुया। हिन वक़्तु हाणे असां वटि तक़रीबन 8,30,000 जे क़रीब ॿार आहिनि जेके पढ़नि था। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मॉडल में न रुॻो इहो त असां तालीम वारे एस्पेक्ट खे ॾिसूं था, पर हुन सां गॾु गॾु तव्हां इहो बि ॾिसो त हिकिड़ी वॾी इकोनॉमिक एक्टिविटी आहे जेका जनरेट थी थिए। हाणे जेके 900 नवां स्कूल जेके ठहनि था पिया, त इहा तक़रीबन 8-10 बिलियन जी इकोनॉमी आहे, जेका मुख़्तलिफ़ ज़िलनि में कंस्ट्रक्शन जी एक्टिविटी जेका आहे उहा कमु थी करे पई। 21,000 खां वधीक टीचर्स आहिनि जेके जिन असां वटि एम्प्लॉयमेंट आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हर स्कूल में 3 या 4 नॉन टीचिंग स्टाफ बि तव्हां लॻायो त हज़ारे माण्हू उहे आहिनि जिन जी एम्प्लॉयमेंट आहे। तंहिंखां अलावा असां जहिड़े मुल्क जे लाइ इहा हिकिड़ी नई ॻाल्हि हुई त एजुकेशन में एंटरप्रेन्योर एजुकेशन मैनेजमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स त पहिरीं में हुयूं, वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन, पर हिकिड़ो इंडिविजुअल पाण अॻियां अचे ऐं उहो हिकिड़ो स्कूल मैनेज करे, स्कूल इस्टेब्लिश करे, मैनेज करे। ऐं हाणे असां वटि अहिड़ा इंडिविजुअल बि आहिनि जेके एट अ टाइम 8-8, 10-10 स्कूल बि जिन वटि आहिनि। सो हिकिड़ी जेको एंटरप्रेन्योरशिप आहे एजुकेशन जी फील्ड में, सिंध गवर्नमेंट उनखे तमामु वॾो हिमथायो आहे ऐं वॾी सपोर्ट थी करे सिंध गवर्नमेंट उनखे। ऐं वरी उन जे अंदरि असांखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु 60 खां वधीक असां वटि ख़वातीन आहिनि जेके असांजूं एजुकेशन एंटरप्रेन्योर्स आहिनि। उहे इंडिविजुअली अचनि थियूं, स्कूल हलाइनि थियूं ऐं ख़वातीन एंटरप्रेन्योर्स जे करे इहो फ़ाइदो थियो आहे त असांजे उन्हनि इलाइक़नि में जिते माण्हू पहिरीं पंहिंजी नियाणियुनि खे स्कूल न मोकिलींदा हुया, उन्हनि जे लाइ हाणे वॾी इहा हिमत अफ़ज़ाई थी वई आहे त हुननि खे ख़बर आहे जी हा त स्कूल जी मालिक बि जेका असां ख़ातून आहे, टीचर बि ख़वातीन आहिनि, त तंहिंजे करे ॿारनि जी जेका नियाणियुनि जी जेका तालीम आहे उनखे तमामु वॾी इन जे करे हिमत मिली आहे। तादाद आहे स्कूलनि जी, यानी जॾहिं वधी वेंदी आहे त पोइ उनखे भला मैनेज कीअं कंदा आहियो, या पोइ कहिड़ी का स्पेशल टीम आहे तव्हांजी जेका उन शइ खे सॼो ऑर्गेनाइज़ करे थी मैनेज? जी, हिकिड़ो त हेड ऑफिस में त असांजी हीअ टीम आहे
पर जॾहिं हाणे फील्ड में जॾहिं स्कूलनि जो तइदादु वधे थो त यकीननि पोइ असांजे हर डिस्ट्रिक्ट में ऑफिसिस आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट जे ऑफिस पोइ पंहिंजे डिस्ट्रिक्ट में जेतिरो उन्हनि जो स्कूलनि आहिनि उन्हनि खे मैनेज था कनि। असांजी पहिरीं 4 रीजन्स हुयूं, कराची, सखर, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि, पर हाणे असां 2 रीजन ॿियूं ऐड कयूं। तव्हांखे ख़बर आहे त सिंध में 6 डिवीजन आहिनि, त हाणे जेके 2 डिवीजन ॿिया हुया शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणो, हाणे असां उन्हनि खे बि रीजन इस्टेब्लिश कयो आहे ऐं हाणे असांजूं हाणे 6 रीजन्स आहिनि। अहिड़े तरीक़े सां पहिरीं असांजा डिस्ट्रिक्ट रुॻो 11 हुया, हाणे असांजा तक़रीबन 17 डिस्ट्रिक्ट आहिनि जिन में असांजूं टीम्स इस्टेब्लिश आहिनि। ऐं जॾहिं हाणे स्कूल जन तइदादु वधियो आहे त में बि असां हिकिड़ो 2 डिस्ट्रिक्ट वञा हिन सां गॾु वधीक ऐड कयूं। असांजो एक्चुअली जेको कमु तव्हां ॾिसो था, ॿारनि जी इनरोलमेंट आहे, नवां स्कूल ठाहिणा आहिनि, हुननि जी मॉनिटरिंग आहे, हुननि सां गॾु जेको बि आहे जेके असांजी फील्ड में टीम वेठियूं आहिनि, एक्चुअली हुननि जी डेडिकेशन आहे, हुननि जी हौसलो आहे ऐं हुननि जो हिमत आहे जंहिंसां हू वञनि था। सभु पंहिंजे पार्टनर्स सां राब्ते में रहनि था, पार्टनर्स जा नंढा वॾा जेके इशूज़ हुजनि था हुननि सां गॾु वेही ॻाल्हाइनि ॿोलाइनि था, कम्यूनिटी सां वञनि था। जेकॾहिं को कम्यूनिटी में तव्हांखे ख़बर आहे हर कम्यूनिटी जा हिकिड़ो पंहिंजी हुजे थी, त हुननि सां गॾु वेही हुननि जा इशूज़ ॿुधनि था, हुननि खे रिज़ॉल्व कनि था। इन करे जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त असांजी जेका पार्टनरशिप आहे सर रुॻो गवर्नमेंट ऐं प्राइवेट पार्टनर न आहे, असांजी पार्टनरशिप ट्राइपार्टाइट आहे, कम्युनिटी भी असांजी पार्टनरशिप जो हिकिड़ो वॾो हिस्सो आहे। हाणे असां मैडम खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम मैडम। अच्छा, आप देखती हैं फील्ड ऑपरेशंस और स्कूल्स का सर ने जिक्र किया कि आप इन चीज़ों को देखती हैं और नज़र रखती हैं, तो फिर इस एक्सपीरियंस में आपको सबसे ज़्यादा मुश्किल इसलिए कुछ ख़ास नहीं लगता क्योंकि एमडी साहब की बहुत सपोर्ट है और जितना टाइम हमें चाहिए होता है सर के साथ डिस्कस करने का वो सारा टाइम हमें मिलता है। दूसरा ये कि मेरे पास एक एक्सीलेंट टीम है जो डिलीवर करते हैं, बिकॉज़ अकेले कोई कुछ भी नहीं कर सकता। बिल्कुल। तो जो हमारी फील्ड टीम्स हैं, जो हमारी हेड ऑफिस में प्रोग्राम टीम है, बल्कि जो मुझे कोऑपरेशन मिलती है दूसरे डिपार्टमेंट से भी, फाइनेंस हो गया, HR हो गया, हम सब मिल के एक टीम के तौर पे काम करते हैं। दैट इज़ वाई रिज़ल्ट्स जो हैं वो इतने अच्छे हैं। जब मैंने ज्वाइन किया था तो हम कोई 4,50,000 की इनरोलमेंट पे थे 2 साल पहले, और आज अल्हम्दुलिल्लाह हम 830 के करीब बच्चों पे हैं। तो दैट इज़ ऑल बिकॉज ऑफ द SCF टीम। जी बिल्कुल। मुश्किलात आती हैं छोटी मोटी, लेकिन टुगेदर इंशाल्लाह हम काम करते हैं तो सब चीज़ें सही हो जाती हैं। काम है वो बहुत ज़्यादा डेडिकेटेड और टाइम टेकिंग है, मैं समझती हूँ। बिल्कुल। और आप औरत, मैं चाहूँगी आप हमारे नाज़रीन को ज़रूर बताएं कि आप इस तरह मैनेज कैसे करती हैं। और आपने ज़रूर जिक्र किया अपनी टीम का, लेकिन फिर भी कुछ ऐसी बात होगी जो आपको भी पावर देती होगी, आपके लिए भी इंस्पिरेशन रही होगी। देखें, जो हमारे यहाँ मेरी सर्विस में सीनियर ख़वातीन हैं, मैंने उनसे बहुत सीखा है। मैडम नाहिद थी या आपा अनीता जो हैं यहाँ पे इस ऑर्गेनाइजेशन की जो फाउंडर हैं, वो खुद एक मिशले राह हैं सबके लिए। और SCF की जब से मैंने ज्वाइन किया है, SCF की एक बहुत बड़ी खूबी ये है कि यहाँ पे ख़वातीन बहुत हैं, तो आपको ये लगता नहीं है कि आप एज ए खातून काम कर रही हैं या एज एन ऑफिसर काम कर रही हैं। और SCF के जो हम जैसे सर कह रहे थे एंटरप्रेन्योर्स बहुत हैं हमारे पास फीमेल, तो मुझे कभी ये मुश्किल कभी नहीं आई कि बिकॉज आई एम अ फीमेल तो मुझे ये नहीं करना चाहिए या ये नहीं करना चाहिए। हम यहाँ पे वी वर्क टुगेदर इर्रिस्पेक्टिव के कोई मर्द है या खातून है, और मुझे यकीन है कि हमारी ख़वातीन पार्टनर भी उतने ही एतमाद से के साथ काम और काम के हवाले से, फील्ड के हवाले से आपका एक्सपीरियंस कैसा रहा? क्योंकि सिंध में इस तरह का काम करना, लोगों में एक इंफॉर्मेशन का इनपुट करना और उनको तालीम की अहमियत के बारे में उनकी आगाही करना, लोग जाते होंगे फील्ड में तो उनको ज़ाहिर है हर किस्म के लोगों को सामना करता होगा। तो इस तरह के क्या टूल्स हैं, किस तरह का काम है जो सिंध एजुकेशन फाउंडेशन को बाकी फाउंडेशन से मुनफरद बनाता है? देखिए, एक तो हमारा आपस में इंटरेक्शन बहुत है, हमारा पार्टनर्स के साथ इंटरेक्शन बहुत है। दूसरा, हमारे फील्ड ऑफिसर्स अब 17 डिस्ट्रिक्ट्स में मौजूद हैं, तो इसलिए ये पॉसिबल है कि हमारे जो लोग हैं वो फील्ड में जा भी सकते हैं और उनके साथ इंटरेक्ट भी कर सकते हैं। हम अपने स्टाफ की भी ट्रेनिंग्स बहुत करवाते हैं। फिर मैं और सर या कोई भी जो टीम मेंबर्स हैं, हम वी आर ऑलवेज़ एक्सेसिबल, चाहे हमारे पास पार्टनर आ जाए, चाहे हमारे पास हमारे फील्ड से कोई लोग आ जाएं, तो मुझे लगता है जो ओपन कम्युनिकेशन है, और हम कोई भी मसला जो है वो छुपाते नहीं हैं। सही। हम जो भी मसला है वो मिल के बैठ के डिस्कस करते हैं, इसलिए हमें उनके मसाइल का हल भी मिलता है। नाज़रीन, तमाम बेहतरीन क़िस्म जो सिंध एजुकेशन फाउंडेशन जे कम करण जो तरीक़ो आहे, त टीम खे गॾु करे कमु करण जो हिकिड़ो मज़ो ई पंहिंजो आहे। उहे रिज़ल्ट्स बि
उन हवाले सां सुठा ऐं बहितरीनु निकिरंदा आहिनि। तमामु बहितरीनु टीम आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन में, जंहिंमें मैडम नाहिद अब्बासी साहिबा बि आहे। मैडम तव्हांजे नाज़रीन खे ॿुधायो त तव्हांजा टास्क कहिड़ा हूंदा आहिनि? मुंहिंजो जेको टास्क आहे एज़ अ डिप्टी डायरेक्टर आहे, ऐं आउं ॾिसां पई स्पेशल इनिशिएटिव्स खे, जंहिंमें स्कॉलरशिप जो असांजो हिकिड़ो यूनिट अचे थो त सिंध एजुकेशन फाउंडेशन स्कूल्स खोलण सां गॾोगॾु जेके नवां स्कूल खोलियूं था उन सां गॾोगॾु उन्हनि ॿारनि खे स्कॉलरशिप ते ॿियनि इदारनि सां लिंक कयूं था जेके SCF या SCLD यानी गवर्नमेंट ऑफ सिंध जे स्कूल्स में पढ़िया हुजनि, त असां मेरिट बेस स्कॉलरशिप्स ऑफर कयूं था। त हिन वक़्तु अलाह जो शुक्र सां असां वटि 4000 जे अराउंड ॿार आहिनि जेके मुख़्तलिफ़ इदारनि में स्कॉलरशिप ते आहिनि, जीअं सिंध सां गॾोगॾु इस्लामाबाद में बि डॉक्टर इक्यू खान स्कूल सिस्टम में। इन खां अलावा जेको हिकिड़ो ॾुखियो ऐं वॾो पोर्टफोलियो आहे, छो त हमेशह सिंध एजुकेशन फाउंडेशन चैलेंजिस कमु कंदी रही आहे, जीअं नवां स्कूल खोलणु, स्कॉलरशिप, ईअं अडल्ट लिटरेसी लर्निंग जो पोर्टफोलियो बि आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे अंदरि असां इन प्रोग्राम तहत उन्हनि ॿारनि खे तालीम ॾियूं था जिन जी तालीम रहिजी वई हुजे किन सबबनि जे करे, ऐं उन्हनि जी उमिरि फॉर्मल स्कूल जी न हुजे, त 7 साल खां मथे हुजे, 9 सालनि ताईं हुजे या 10 सालनि ताईं, असां उन्हनि खे तालीम बि प्रोवाइड कयूं था ऐं उन सां गॾोगॾु अॻियां उनखे टेक्निकल सपोर्ट बि ॾियूं था त जीअं ॿार कंहिं न कंहिं इदारे सां लिंक थियनि, ऐं जॾहिं हू फॉर्मल स्कूलिंग मां तालीम हासिलु करे निकिरंदा त उन्हनि खे हिकिड़ो प्रोवाइड सर्टिफिकेट कयो वेंदो त जीअं हू हुते एडमिशन वठी सघनि ऐं पंहिंजी तालीम खे कंटिन्यू करे सघनि। ऐं उन सां गॾोगॾु सिंध एजुकेशन फाउंडेशन हाणे हिकिड़ो असां नए इनिशिएटिव ते कमु कयूं पिया, इंग्लिश मीडियम स्कूल्स एंड कंप्रिहेंसिव स्कूल्स, त उन्हनि खे बि असां शॉर्टली यानी नए एकेडमिक ईयर में शुरू कयूं था, त जंहिंमें बि 10,000 खनि ॿार असां खणी ईंदासीं जिन खे प्रॉपर स्कूल यानी इंग्लिश मीडियम स्कूल्स हूंदा, जे सिंध में हिकिड़ो इहे वॾी लेवल जो इनिशिएटिव आहे जिन खे असां शुरू करण वारा आहियूं। त सिंध एजुकेशन फाउंडेशन पंहिंजे प्रोग्राम्स खे जेतिरो अॻियां आंदो आहे, जीअं MD साहिबु ज़िक्र कयो त असां नवां स्कूल्स बि खोलिया, उन में मुंहिंजो साथी मुख़्तियार चांडियो साहिबु जिन आहिनि उहे कमु कनि था त ही नवां स्कूल्स इस्टेब्लिश कनि था सिंध जे अंदरि। मुख़्तार साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हां नवां स्कूल खोलो पिया, पोइ उन में कहिड़ियूं ॾुखियाई? जी सर, पहिरियां मैडम ॿुधायो त टीम वर्क आहे असांजी, ऐं असांखे सपोर्ट जेको आहे मुख़्तलिफ़ टीम सां ऐं डिपार्टमेंट्स मां मिलंदियूं रहंदियूं, ऐं सभ खां वधीक जेकी सपोर्ट आहे असांजी MD साहिबु जेकी असांखे ट्रस्ट करे थो ऐं सपोर्ट करे थो ऐं गाइड करे थो टाइम टू टाइम, ऐं उन गाइडेंस जे अंदरि असां जेके कमु कयूं था त सच कोई प्रॉब्लम्स न पिया अचनि, पर इहो टाइम टेकिंग ऐं इलाही कॉम्पिटेटिव, छो त इलाही ज़िम्मेदारी वारो कमु हूंदो आहे स्कूल खोलणु, त कॉम्पिटेटिव प्रोसेस खे इंश्योर करणु ऐं उनखे ट्रांसपेरेंसी इंश्योर करणु असां लाइ हिकिड़ो चैलेंज ज़रूरु रहंदो आहे, पर उनखे असां पंहिंजी टीम ऐं पंहिंजे टूल्स ऐं टेक्निक्स जेके असां यूज़ कयूं था स्कूल ओपनिंग में, जंहिंमें असां टेक्नोलॉजी जो काफ़ी फ़ाइदो वठंदा आहियूं ऐं सपोर्ट वठंदा आहियूं, उन तहत जेको आहे सो असां इनखे जेको आहे सो खोलण में आसानी थी वञे थी असां वटि। ऐं ऑब्वियसली कमु इलाही टफ बि आहे, पूरी टीम आहे असांजी, फील्ड टीम बि आहे असांजी, हेड ऑफिस लेवल ते टीम बि आहे, इन करे असांखे मतिलबु उन शइ जी मतिलबु तकलीफ़ कोन थी थिए ऐं कोई मुश्किल पेश न थी अचे, दरपेश न थी अचे। ऐं मां हींअर रिसेंटली ॿुधो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन खे 30 साल थी विया आहिनि, तव्हांखे लॻे थो त 30 साल हिकिड़े इदारे हिकिड़े ऑर्गेनाइज़ेशन खे टीम जो हिसो आहियो? हाँ, 92 में इस्टेब्लिश थी फाउंडेशन है, तकरीबन सभी साथी सीनियर आहिनि ऐं हिकिड़ो प्राइड बि आहे त इन इदारे सां हिकिड़े प्रेस्टिजियस इदारे सां असां सलाड़ियल आहियूं ऐं इन में पंहिंजा त माना हिकिड़ो असांजो रोज़गार त आहे ई आहे, जॉब आहे असांजी, पर उन सां गॾोगॾु ई ख़िदमत ख़ल्क़ बि आहे ऐं पंहिंजी क़ौम जी ख़िदमत बि थिए थी पई। पोइ इन जेका एन्युअल रिपोर्ट असांजो दिया शाज़िया उहा कमु करे पई, इन्हनि ते तव्हांखे उनजे हवाले सां ॿुधाईंदी, छो त हिन साल SCF खे 30 साल मुकमल थिया आहिनि ऐं हिकिड़ो इदारो जेको आहे सो हले थो पियो ऐं सक्सेस अंडर द MD साहिबु ऐं मैडम एग्जीक्यूटिव डायरेक्टर जी गाइडेंस तहत जेको आहे सो असां गामज़न आहियूं अञा अॻिते। मैम शाज़िया, तव्हां खां पुछंदासीं त एन्युअल रिपोर्ट तव्हां ठाहियो था पिया, ज़रूरु तव्हांखे सॼो शुरूआति खां वठी सिंध एजुकेशन जो तव्हां डेटा एंट्री कई हूंदी या तव्हां ॾिसो था पिया, पोइ भला एॾी वॾी हुन शइ खे कीअं था मैनेज कयो? ACF जो कमु इलाही वॾो आहे ऐं जॾहिं असां 3 साल जी जर्नी ते ॻाल्हि कंदासीं त असां स्टार्ट कयोसीं होम स्कूल्स ऐं कम्यूनिटी स्कूल्स, ऐं हाणे तव्हां सॼी डिस्कशन में तव्हांखे ख़बर पई हूंदी त असांजा इलाही वॾा इंटरवेंशन्स आहिनि। बिल्कुलु। ऐं उन ते एतिरे हिन लेवल ते खणी अचणु को आसान कमु कोन हो, जीअं मैडम ऐं सर बि ॿुधायो, सॼी टीम वर्क आहे, पर उन टीम खे डायरेक्शन ॾियणु उहो सर जो, असांजो MD साहिबु ऐं मैडम जो कमु आहे।
रही ॻाल्हि असांजे डेटा ते, डेटा इलाही वास्ट हूंदो आहे ऐं हर कम्यूनिटी खां, हर स्कूल खां, स्कूल जे ॿारनि खां ऑपरेटर ताणी उहो सॼो ईंदो आहे असां वटि हिकिड़ी डेडिकेटेड यूनिट आहे जेको सॼो हुन डेटा खे बिल्कुलु फाइनलाइज़ कंदा आहिनि, उन्हनि जी क्लीनिंग थींदी आहे, मैनेज थींदो आहे, उहो पोइ वरी मूं वटि ईंदो आहे ऐं हुनखे असां वरी वेरीफाई डिफरेंट तरीक़े सां कंदा आहियूं। ईअं न हूंदो आहे त हिकिड़ो डेटा अची वियो ऐं तव्हां उन्हनि ते बिल्कुलु एतबार करे वेही रहिया। डिफरेंट सोर्सिस आहिनि जंहिंजे थ्रू उहो वेरीफाई थींदो आहे ऐं ॿियो असां वटि डिफरेंट चैनल्स आहिनि जेका असां इंफॉर्मेशन जेका आहे उहा एक्सचेंज कंदा आहियूं, पोइ उहा मूं वटि इंफॉर्मेशन ईंदी आहे जीअं की असां न्यूज़लेटर, बाएन्यूअल न्यूज़लेटर हूंदो आहे ऐं एन्यूअल रिपोर्ट्स आहे उनजे असां प्रेज़ेंट कंदा आहियूं। असां वटि सोशल मीडिया बि आहे, उते बि सिंध एजुकेशन फाउंडेशन जी सुठी इंफॉर्मेशन जेका आहे उहा डिसेमिनेट थींदी आहे। हाणे तव्हां खां पुछंदासीं त तव्हां SCF जी टीम जो हिसो आहियो ऐं तव्हां अॻु में त असांखे ॿुधायो तव्हां केतिरे अरसे खां हिते कमु कयो था पिया? तक़रीबन 20 साल थिया आहिनि मूंखे सिंध एजुकेशन फाउंडेशन सां गॾिजी कमु खे ऐं प्रोग्राम साइट खां पोइ ऐं कम्युनिकेशन एडवोकेसी खे ॾिसां पियो। ओवरऑल मीडिया मैनेजमेंट वारो जेको कंपोनेंट आहे उहो असां वटि आहे, पब्लिकेशन जूं काफ़ी जेके शयूं आहिनि उहे असां वटि आहिनि ऐं सोशल मीडिया आहे उन सां गॾु जेको आहे असां काज़ी कबीर साहिब सां कमु कंदे ऐं सम्झां पियो त मुंहिंजे लाइ माना रोज़ हिकिड़ी नई लर्निंग आहे ऐं नओं सिखो पिया, अव्हांखे हिकिड़ा बिल्कुलु नवां रस्ता पिया मिलनि। साईं जॾहिं जॉइन कयो त असां जो हिकिड़ो कम्यूनिटी मैगज़ीन हुयो सुजाग, जेको कुझु अरसो असां उन्हनि खे पंहिंजो पब्लिश कया हुयोसीं, पोइ वरी उहो बंदि थी पियो। साईं अचण खां पोइ उहो असां ॿीहर उनखे रिवाइव कयो आहे। उहा हिकिड़ो कम्यूनिटी जे लाइ, कम्यूनिटी जे इज़हार जो हिकिड़ो ज़रियो आहे उहो जंहिंमें असां टीचर्स जा एक्सपीरियंसिस, असां जेको आहे ॿारनि जा एक्सपीरियंसिस, ॿारनि जूं क्रिएशन जेके आहिनि उहे हुन में माना ॾींदासीं। हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म जेको आहे सो साईं असांखे ॾिनो ऐं उनखे वरी माना डिजिटल फॉर्म में बि असांखे जेको पब्लिकेशन वारो कंपोनेंट आहे असां वटि ज़किया आहे उहा उनखे बिल्कुलु हेड कंदी आहे ऐं वरी उनजो जेको डिजिटल वर्जन आहे ऐं उहो बि हिकिड़ो माना असां वटि हिकिड़ो नओं तजुर्बो आहे। साईं जे अचण सां उहो असां शुरू कयोसीं, जंहिंमें असां कम्यूनिटीज़ में वियासीं। कम्यूनिटी जा जेके एक्सपीरियंस हुया, कम्यूनिटी जेके कुझु फाउंडेशन जा फुटप्रिंट्स जंहिं लेवल ते हुया उहे उन्हनि हाईलाइट कया, उन्हनि खे असां रिकॉर्ड कयो, उन्हनि खे डॉक्यूमेंट ठाहियो ऐं उहो डॉक्यूमेंट हाणे हिकिड़े जेको आहे इंशाल्लाह वीडियो जी फॉर्म में अचे पियो। असांजी जेका सोशल मीडिया आहे, असांजी वेबसाइट आहे, उन ते जेको कॾहिं भला ईअं थियो त जेका प्लैनिंग कई हुजे तव्हां सर सां हिकिड़ी शइ डिस्कस करे विया आहियो ऐं एंड टाइम ते कुझु चेंजिस थी वियूं आहिनि ऐं सर खे हुनजी आइडिया न हुजे पर तव्हांखे ऑन द स्पॉट तव्हांखे फ़ैसिलो वठिणो पवे? असल में छा आहे माना कॉन्सेप्ट में तमामु ब्रॉडर लेवल ते साईं असांखे स्पेस ॾींदो आहे। हाणे तव्हां कम्यूनिटी में वञो था, कम्यूनिटी में माना तव्हां जेको सोचे वेंदा उहा शिकोन हूंदी आहे, पर काज़ी कबीर साहिब जी ख़ूबी आहे त हू माना हिकु माना वॾी में वॾी ॻाल्हि हूंदी आहे ट्रस्ट जी, त हू पंहिंजे टीम खे ट्रस्ट उन लेवल ते करे पियो। ॿियो टीम जी जेका अप्रोच हुन डेवलप कराई आहे उहा इन लेवल ते आहे त असां जेका बि शइ कम्यूनिटी में खणी था अचूं, जेका बि शइ पंहिंजे स्टेक होल्डर वटि खणी था अचूं, उहा आहे उन अंदाज़ जी जीअं अंदाज़ सां काई साहिब सोचियो। नाज़रीन, तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो कबीर साहिब जी पर्सनैलिटी कहिड़े क़िस्म जी आहे। चइबो आहे जॾहिं तव्हांखे कंहिं माण्हूअ जी नेचर जी ॼाण करणी हुजे त तव्हां उन जे सराउंडिंग्स जे माण्हुनि खे जेके उन सां गॾु कमु था कनि पिया, जेके उन सां गॾु डेली रूटीन जी लाइफ गुज़ारनि था पिया, उन्हनि खां पुछो। मूंखे अंदाज़ो आहे त कबीर साहिब जहिड़ी पर्सनैलिटी जो हिन टीम सां कमु करे थी पई त इन में उन्हनि जी पर्सनैलिटीअ जो ऐं उनजे ख़ुदि एतमादी केतिरी आहे जो पंहिंजो ट्रस्ट पंहिंजी टीम खे सपुर्द करे ऐं हिकिड़ा वॾा फ़ैसिला कनि था पिया। नाज़रीन खे पहिरियों सर तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन। मैं यहाँ पे डायरेक्टर फाइनेंस ऑडिट एंड अकाउंट्स डिपार्टमेंट को लुक आफ्टर करता हूँ। अच्छा, हमारे पास यहाँ पे एक बहुत बड़ी टीम है जो डिस्ट्रिक्ट में भी ऑफिसर मौजूद है, रीजन में भी मौजूद है और हमारी हेड ऑफिस की अपनी टीम है जो पूरे जितनी भी पेमेंट्स होती है, जितने भी चीज़ें प्रोसेस हो रही होती है, वो सारी चीज़ें यहाँ पे देख रही होती है। जहाँ तक हमारे एमडी साहब का ताल्लुक है, एमडी साहब का दरवाज़ा अपने ऑफिस के हर वक्त खुले होते हैं। उनसे जो भी डिस्कशन करना हो, जैसे आप पर्सनैलिटी की बात करें, तो उनका अपनी टीम पे इतना ज़्यादा ट्रस्ट है कि वो कहते हैं कोई भी चीज़ डिस्कशन करनी है, मेरे दरवाजे खुले हैं, आप आके हमसे डिस्कस कर सकते हैं। और वो इतनी अच्छी गाइडेंस प्रोवाइड करते हैं टीम को कि उनकी गाइडेंस के बाद वो काम बहुत ईजीली हम कर सकते हैं और हमें उस काम को करने में कोई इशू नहीं आता है। ये बहुत एक बड़ी खूबी
खूबी है मैं समझती हूँ बहुत कम लोगों में मिलती है कीअं था मैनेज कयो पर्सनल इंट्रस्ट खे पर्सनल पंहिंजी लाइफ खे ॾिसो पर्सनल लाइफ में त हाणे ॿार वॾा थी विया तिन करे टाइम इलाही आहे अच्छा ऐं ॿी दिलचस्पियूं जेके आहिनि से हाणे बेसिकली इहा ई आहे त जेको कमु कयूं था पिया अलाह ताला इन में कामयाबी ॾिए असां इहो बहितर तरीक़े सां करे सघूं असांजो टारगेट जेको आहे सो रुगो नंबर ऑफ स्कूल या उहो न आहे असांजो टारगेट ॿार आहे उन ॿार जी तालीम त ॿार खे मिलंदी उन सां गॾु उनजी तरबियत बि करणी आहे टीचर्स खे बि ओड़ी तरबियत ॾियणी आहे जेके वरी उन्हनि ॿारनि जी तरबियत करे सघनि इहा ई दिलचस्पी आहे हिन वक़्तु जेको तव्हांखे सभिनी साथियुनि ॿुधायो मुंहिंजे ट्रस्ट करण जो या हिन इदारे जो ओवरऑल जेको इमेज आहे इन में तमामु वॾो हथु सिंध हुकूमत जो पंहिंजो आहे 30 सालनि खां वठी सिंध हुकूमत हिन इदारे में इन्वेस्ट कयो आहे हिन इदारे ते ट्रस्ट कयो आहे हिन इदारे जे हर प्लान हर प्रोग्राम खे सपोर्ट कयो आहे वज़ीर आला साहब मौजूदु आहे त तमामु घणी सपोर्ट आहे असांखे एतिरे वॾे तइदाद में मुंहिंजे ख़्याल में कॾहिं बि स्कूल एट अ टाइम न वधिया हूंदा 1/3 खां वधीक स्कूल जेके आहिनि से हिन में वधिया आहिनि ऐं कॾहिं असांखां CM साहब न पुछियो आहे त इहो कीअं थियो कंहिं कयो कंहिंखे मिलिया कंहिंखे न मिलिया न कॾहिं असां वटि कंहिंजी सिफ़ारिश अचे थी न असां कंहिंजी सिफ़ारिश हिते कयूं था गवर्नमेंट जो इदारो आहे गवर्नमेंट जी फंडिंग आहे गवर्नमेंट जी सपोर्ट ऐं गवर्नमेंट जे ट्रस्ट खां सवाइ यकीनन असां सो असांजो पूरो जेको बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे असांजो उहो सभई असां सां कॾहिं हिते ईंदा बि आहिनि असां सां गॾु विहंदा बि आहिनि असांजे हर कम में हर प्रोसेस में ट्रांसपेरेंसी आहे असां को बि अहिड़ो कमु न आहे जेको असां कंहिंखे बोर्ड खे या पंहिंजी कंहिं कमेटी या कंहिं टीम खे ॿाहिरि रखे कयो हुजे इट इज़ ऑलवेज़ ओपन जेका असांजो प्रोसेस थिए थो असांजी पॉलिसीज़ आहिनि सभु वेबसाइट ते आहिनि यूट्यूब ते असांजो सॼो मटीरियल आहे हर माण्हू कम्यूनिटी मां किथां बि हर माण्हू ॾिसी सघे थो असांजे प्रोसेस खे सम्झी सघे थो ऐं अञा पोइ बि जेकॾहिं कंहिंखे का ज़रूरत आहे त असां वटि हिते हलियो अचे असां हिते मौजूदु आहियूं सर रैपिड फायर जो पहिरियों क्वेश्चन तव्हांजो पसंदीदा राइटर अमर जलील साहब नसीम खर साहब अली बाबा अमर जलील सेकंड क्वेश्चन इहो आहे त तव्हांजो पसंदीदा अवामी शाइर केरु आहे नंबर 1 शेख अयाज़ नंबर 2 इमदाद हुसैनी नंबर 3 उस्ताद बुखारी शेख अयाज़ तमामु दिलचस्प सवाल मूंखे ज़हन में आयो तव्हां फासी पओ कंहिं जज़ीरे ते ऐं तव्हां वटि ऑप्शन्स हुजनि त तव्हां कंहिं सां गॾु टाइम स्पेंड करणु पसंदि कंदव या अहिड़ी शइ पाण सां गॾु रखणु पसंदि कंदव तव्हांजी मौसीक़ीअ जी का प्लेलिस्ट हुजे हिकिड़ो किताबु हुजे को दोस्त हुजे को नंढपण जो दोस्त हुजे फोर्थ क्वेश्चन रैपिड फायर जो इहो आहे त हिननि टिनिनि मां तव्हांजो पसंदीदा सिंगर गुलूकार नंबर 1 आबदा परवीन नंबर 2 मंज़ूर सखीराणी बरकत अली आबदा परवीन चांहि या कॉफ़ी चांहि ॻोठ या शहर ॻोठ तमामु दिलचस्प कचहरी ऐं तमामु दिलचस्प इंटरव्यू रहियो मां तमामु घणो इंजॉय कयो उमेदु आहे तव्हां बि इंजॉय कयो हूंदो जहिड़े क़िस्म जी पर्सनैलिटी जहिड़े क़िस्म जा बहितरीनु इंसान आहिनि ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़े नए सितारे नए महिमान सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदसि तेसिताईं इजाज़त ॾियो बाक़ा पीरज़ादा खे अलाह